अस्सलाम वालेकुम। उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जी कैंप में तकरीबन 4000 खां वधीक माण्हू मौजूदु आहिनि, जंहिंमें 1200 खां वधीक त ॿारनि जो तादादु आहे। औरतुनि जो वॾो तादादु ऐं मर्दनि जो हिकिड़ो वॾो अंग हिते मौजूदु आहे। हिन कैंप खे हींअर ताईं मुख़ैर हज़रात जंहिं जज़्बे, जंहिं ख़ुलूस ऐं जंहिं मोहबत सां हलायो आहे, उहो यकीनन क़ाबिल तहसीन आहे। अॼु नूरमंद फाउंडेशन जे तरफ़ां अशफ़ाक़ मलक जी उन जज़्बे खे असीं सारायूं था, जंहिंमें हुन गोश्त ऐं मानीअ जो बंदोबस्तु कयो। यकीनन इहा हिकिड़ी क़ाबिल फ़ख़्रु ॻाल्हि आहे। नूरमंद फाउंडेशन पूरे ज़िले जे अंदरि ॿोर मुतासिरीन जी न सिर्फ़ु मदद करे रही आहे, पर उनजी माली सहायता बि करे रही आहे। अॼु डिग्री कॉलेज दादू में अशफ़ाक़ मलक फ़ोन करे ॿुधायो त साईं, असीं तव्हांजे कॉलेज में अचूं पिया ऐं तक़रीबन 350 ख़ानदाननि खे मानी ऐं गोश्त प्रोवाइड कंदासीं। यकीनन संदसि जे जज़्बे खे असीं सलाम पेश कयूं था ऐं क़ाबिल तहसीन आहे। ऐं गुज़ारिश रखां थो त जेके बि दोस्त मानी ऐं ॿियनि जेके खाधनि जे हवाले सां ॿोर मुतासिरीन मदद करणु चाहिनि था, उहे नूर फाउंडेशन जी मदद कनि, छो त यकीनन अशफ़ाक़ मलक बहितरीनु कमु करे रहियो आहे। पूरे ज़िले जे अंदरि जेके बंदनि ते वेठा आहिनि, जेके टेंटनि में वेठा आहिनि, जेके तइलीमी इदारनि जे वेठा आहिनि, त रोज़ु कंहिं न कंहिं हंधि अशफ़ाक़ मलक वञे थो ऐं उन्हनि जी मदद करे थो ऐं उन्हनि जी माली सहायता करे थो ऐं उन्हनि जे इशूज़ खे जेको आहे सो मसइलनि खे सम्झी करे उन्हनि खे उन हवाले सां डील करे थो। ऐं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां उन्हनि सभिनी मुख़ैर हज़रात जो जिन पंहिंजा नाला ज़ाहिर करण लाइ कॾहिं चयो बि न आहे ऐं उन्हनि खोड़ सारी जेको आहे सो हिते पंहिंजे हवाले सां मदद कई आहे। ऐं उन दोस्त जो बि इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां जेको रोज़ु राति जो असांजे कॉलेज जी कैंप ते अची हिननि ॿारनि जे लाइ खीर जी जेको आहे सो तक़सीम कंदो आहे। यकीनन उन जे जज़्बे खे असीं सलाम पेश कयूं था त उहो राति जी ऊंदाही में हिते ईंदो आहे ऐं मूंखे सदाईं मने कंदो आहे त साईं, मुंहिंजो नालो न खणिजो। ऐं जेको आहे सो ऐं रोज़ानो कोशिशि कंदुसि त अव्हांजे कैंप जे अंदरि जेके ॿार आहिनि उन्हनि खे जेको आहे सो खीर जी फ़राहमी यकीनन बनायां। त असीं यकीनन सम्झूं था त जेके बि दोस्त मुख़ैर हज़रात हिन वक़्तु ॿोर मुतासिरीन जी मदद करे रहिया आहिनि, उहो जज़्बो क़ाबिल तहसीन आहे। ऐं हीअ दोस्त बि जेको आहे सो नूरमंद फाउंडेशन यकीनन बहितरीनु कमु करे पई ऐं ॾाढो मैनेज कमु पई करे। ऐं गुज़ारिश कयां थो त जेके बि दोस्त माली सहायता करणु चाहिनि त हिन पोस्ट जे अंदरि मूं उनजो जेको आहे सो नंबर रखियो आहे, उन सां कॉन्टेक्ट कयो। यकीनन बहितरीनु कमु करे रहे पियो ऐं असीं उन शइ खे जेको आहे एप्रीशिएट कयूं था। पाकिस्तान ज़िंदाबाद।